अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि कारोबार में मुस्बत रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1700 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,86,000 पॉइंटनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त अपोजिशन सां ॻाल्हाइण ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयार आहियूं। DGISPR अॻु में बि चई चुको हो त फ़ौज वटि इहो मैंडेट नाहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियण घुरिजनि ऐं इहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त हाणे इहो PTI जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी PTI चवे पियो त हू ॻाल्हियूं न तहरीक हलाइण चाहिनि था। तहरीक इंसाफ अॻवान सलमान अकरम राजा चयो आहे त KPK हुकूमत खिलाफ़ नाकाम बयानियूं ठाहिण जी कोशिश छॾे ॾियण घुरिजे। माण्हू ॼाणनि था त KPK में दहशतगर्दी ऐं बदहाली छो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सलमान अकरम राजा वधीक चयो आहे त हफ़्तो अॻु जिरगे में सूबे जे हर इलाइक़े जा माण्हू शरीक थिया। सभिनीनि जेका ॻाल्हि कई उहा सभिनी जे साम्हूं वाज़े आहे। पंजाब ऐं KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद कोहीड़ो। मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफ़िक हादसनि में 10 माण्हू फौत, केतिरा ई ज़ख़्मी। तिला गिंग वारे इलाइक़े में मुसाफ़िर बस खाई में किरी पई। 5 ॼणा फौत, 27 ज़ख़्मी। जंग रोड वेझो गाॾी कल्टी, 4 ॼणा हयाती विञाए वेठा, 4 ज़ख़्मी। शदीद कोहीड़े सबबि पेशावर एयरपोर्ट जो फ्लाइट ऑपरेशन अॼु बि मुअतल। पेशावर खां इस्लामाबाद M1 ऐं मुल्तान खां सकड़ M5 मोटरवे ट्रैफ़िक लाइ बंद। ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो। न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं। अफ्रीका ऐं वेनेज़ुएला विच में $2 अरब जो तेल जो मुआहिदो तइ थी वियो। 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे फ़राहम कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेल मार्केट अघ ते विकिरो कयो वेंदो। रक़म बि मुंहिंजे कंट्रोल में हूंदी। रक़म अफ्रीका ऐं वेनेज़ुएला जे अवाम लाइ हूंदी। मलील वेझो तेज़ रफ़्तार कार पोल सां टकराइजी वई। 1 ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। बहरिया टाउन वेझो रोड हादसो। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिबि फौती नौजवान जी सुञाणप नादिर ऐं ज़ख़्मी जी तारीख़ तौर थी आहे।